ऐं सभ खां अवल सिंध जे तालीम जे हवाले सां उन जे तरक़ी ऐं उन जे तबाही जे हवाले सां ज़रूरी थो सम्झां त सिंध यूनिवर्सिटी जे प्रोफेसर मोहतरमा अमर सिंधू खे चवां त अॼु सिंध ऐं असांजी तालीम किथे पहुती आहे। सिंधी समाज जे अंदरि जेके उन जे जाइज़े जे लाइ जेको अॼोको ही सेशन रखियो आहे उन में तव्हां तालीम जे हवाले सां सवाल पुछियो आहे। मां थोरो इनखे वज़ाहत सां ईअं चवंदसि त एजुकेशन हिकिड़ो टूल त थी सघे थो समाज जी तब्दीली जो, पर एजुकेशन सॼो जेको आहे सो समाज खे तब्दील करण जी सघ रखे उहो ईअं आहे कोन। मां इन खां पोइ पंहिंजी जेका असां तालीम जे हवाले सां बि ॻाल्हाईंदसि, पर थोरो मां इन जी जेका असां वज़ाहत करणु चाहियां। मिसाल जे तौर ते गुज़िरियल जेके 5 साल तव्हां अमेरिका जे अंदरि जेका असां ट्रम्प जी हुकूमत ॾिठी ऐं उन हुकूमत जे अंदरि जेका डीजनरेशन ॾिठी अमेरिकन समाज जी, उन खां पोइ तव्हांखे ॿियो तारीख़ जो मिसाल ॾियां, हिटलर जो जेका असां जेको उभरी अचणु मिडिल क्लास अर्बन मिडिल क्लास पढ़ियल लिखियल क्लास जेका फाशिस्ट टेंडेंसी ते लही अचे थी, उन में तालीम जो केतिरो हथु हुओ। अहिड़े तरीक़े सां सिंधी समाज जी मौजूदा बहिरानी कैफ़ियत जे अंदरि तालीम जो केतिरो हथु थी सघे थो, उन में मां इहो ज़रूरु चवंदुसि त इहो वन ऑफ द फैक्टर ज़रूरु आहे। हिकु फैक्टर त ज़रूरु थी सघे थो ऐं उन हिकु फैक्टर खे बि जेकॾहिं मां चवां थी जेकॾहिं असां तफ़सील सां ॻाल्हायूं ऐं उन जो हक़ीक़ी जेकॾहिं तज्ज़ियो पेश कयूं त उहो तज्ज़ियो मुंहिंजी नज़र जे अंदरि, छाकाणि त मुंहिंजो पंहिंजो जेको बैकग्राउंड आहे जेको बेस आहे उहो तज्ज़िये जो ज़ाहिरी तज्ज़ियो न आहे, ज़ाहिरी जाइज़ो न आहे। मिसाल जे तौर ते उहो सिर्फ़ु एनालिटिकल कोन्हे, उहो इंटेलेक्चुअल जेका असां एनालिसिस बि उन में शामिलु हूंदी। जेकॾहिं उन हवाले सां ॾिसिजे त तव्हां सिंध जी तालीम जी तबाही खे इन सां इंडिकेट नथा करे सघो त केतिरा स्कूल आहिनि, केतिरा कॉलेज आहिनि, केतिरियूं यूनिवर्सिटियूं आहिनि, केतिरियूं हलन थियूं, केतिरियूं नथियूं हलनि, उन में जेका तालीम अचे पई उहा केतिरी मयारी आहे गैर मयारी आहे। जेकॾहिं तालीम जे हवाले सां बि ॻाल्हाइणो आहे त तालीम जे हवाले सां पहिरियों मुंहिंजो सवाल इहो आहे त तालीम शऊर खे वधाइण जो ज़रियो समाज में सम्झो वञे थो या तालीम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नौकरी हासिल करण जो ज़रियो आहे। जॾहिं तालीम ज़रियो हूंदो आहे शऊर वधाइण जे लाइ त तॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो त तालीम जी हवाले सां केतिरा स्कूल आहिनि, केतिरा यूनिवर्सिटियूं आहिनि, केतिरा फ़ाल आहिनि, केतिरा न फ़ाल आहिनि, तॾहिं बि तव्हां ॾिसंदो त उहो शागिर्द तबिको, उहो यूनिवर्सिटियुनि जो उस्ताद या उहो जेका असां पढ़ियल लिखियल जेको तदरीस ऐं तहक़ीक़ सां वाबस्तो आहे उहे समाज जी अॻुवाणी कंदे नज़र ईंदा आहिनि। मुख़्तलिफ़ समाजनि जे अंदरि ख़ुदि पंहिंजे समाज जो जाइज़ो वठो त 1 यूनिट जी तहरीक हुजे, उन खां पोइ वारियूं जेके तहरीकूं हुजनि उन तहरीक में उहो अक़लियत ते मुश्तमिल जेके शागिर्द आहिनि या जेके उस्ताद आहिनि उहे तव्हांखे अॻी सिफ़ में बीठल नज़र अचनि था, ख़ासि तौर ते समाजी सियासी तब्दीली जे लाइ। जेका डी जनरेशन थी आहे उहा डी जनरेशन इहा थी आहे त समाज जा ख़ासि तौर ते जेका इंटेलेक्चुअल पावर्टी आहे उन इंटेलेक्चुअल पावर्टी जे करे तालीम खे सम्झो वियो आहे त तालीम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नौकरी हासिल करण जो ज़रियो आहे। खोड़ सारी असां वटि बहस थींदो आहे इन ॻाल्हि ते त सिंध जा एतिरा स्कूल फ़ाल आहिनि, एतिरा गैर फ़ाल आहिनि, एतिरो हीअं त उते मुंहिंजी हिकिड़ो सिंपल सवाल हूंदो आहे, जंहिं समाज में तव्हां तालीम खे ॻंढे छॾियो नौकरी मिलण सां उन समाज में शागिर्दनि जो ड्रॉप आउट लाज़मी तौर ते थींदो। असां ॻोठनि में वञूं था, छाकाणि त मुंहिंजो तालुक़ भले यूनिवर्सिटी सां हुजे पर ॻोठनि में वञणु ऐं मुसलसल उन सां जेका असां टच में रहणु मुंहिंजी पंहिंजे एक्टिविज़म जी जेका असां बुनियादी ज़रूरत आहे त उन
जे हवाले सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थिए थी, पुछूं था माना ॻोठ में ख़ासि तौर ते माण्हुनि खां जॾहिं पुछूं था त तव्हांजे ॻोठ जे अंदरि स्कूल बि आहे, तव्हांजे ॻोठ जे अंदरि मिडिल स्कूल बि आहे, ही सहूलियतूं बि आहिनि, पोइ ॿारनि जो ड्रॉप आउट या ॿार स्कूल छो नथा वञनि? उहे सुबुह जे टाइम ते घिटियुनि में ऐं ॿार खेॾंदा था नज़र अचनि। पहिरियों जेको जवाबु अचे थो ऐं उहो जवाबु ॿारनि जे पारां नथो अचे, उहो जवाबु सरकार जे पारां नथो अचे, उहो जवाबु वालदेन जे पारां ऐं कुल्ली तौर ते समाज जे पारां अचे थो। जेके पढ़िया वेठा आहिनि उन्हनि खे कहिड़ी नौकरी मिली आहे, हू जेके BA पास एतिरा वेठा आहिनि उन्हनि खे कहिड़ी नौकरी मिली आहे। मुंहिंजो सिर्फ़ु एतिरो जेको आसो आहे त असांजी तालीम घणो वक़्तु थियो आहे त उन शऊर वारे ऐं उन हक़ीक़ी तब्दीली वारे जेका असां उन खां हटी चुकी आहे, नंबर 1। नंबर 2 ॻाल्हि आहे त समाज ख़ुदि इन ॻाल्हि खे तस्लीम न रुगो करे चुको आहे, पर उनखे फैलाइण लाइ पोइ हुकूमतनि ते असां घणेई माना जेके आहिनि से लानताना ॾेई बि सघूं था, उन्हनि ते तनक़ीद करे बि सघूं था, उनजी गुंजाइश बि मौजूदु आहे। ॿिए नंबर ते अचे थो जेको कंटेंट जे बारे में आहे, ऐं मां तव्हांखे माना वज़ाहत सां ऐं तहक़ीक़ सां पंहिंजो ॿुधाए सघां थी त ख़ासि तौर ते सिंधी स्कूलनि मां, सिंधी ज़रिया तालीम मां पढ़ी ईंदड़ जेको ॿार आहे उहो ज़हनी तौर ते जेको सरकारी स्कूल मां पढ़ी अचे थो, ख़ासि तौर ते सिंधी पढ़ंदड़। मां पाकिस्तान जे पर्सपेक्टिव में ॻाल्हि थी कयां त सिंधी पढ़ी अमर मां तव्हांखे रोकिया थो। जी 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 ऐं वरी सवाल रीफ्रेस थो कयां। बिल्कुलु। सवाल ही आहे त छा असांजूं जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि जिन खे सोसाइटी खे दग लाइणो हो ऐं रस्तो ॾियणो हो, उन में कामयाबु थियो या न? ॾिसो, यूनिवर्सिटियुनि जे हवाले सां त मां इहो बि वरी साॻियो सवाल कंदसि त तव्हां समाज जे कंहिं बि हिकिड़े सेक्टर खे मुकमल तौर ते आइसोलेशन में नथा ॾिसी सघो। जेकॾहिं यूनिवर्सिटियुनि जे हवाले सां ॾिसणो आहे त पोइ तव्हांखे इतां खां ॾिसणो पवंदो त यूनिवर्सिटियूं केतिरियूं ख़ुदमुख़्तियार आहिनि, यूनिवर्सिटियुनि खे केतिरो ख़ुदमुख़्तियार रखियो वियो आहे, तक़ररियुनि खां वेंदे पॉलिसियुनि ताईं, पॉलिसियुनि खां वेंदे उनजी एप्लीकेशन्स ताईं केतिरियूं आज़ादु आहिनि। इहो सवाल, इन सवाल खे टच करण खां सवाइ यूनिवर्सिटियुनि जे मयार ते, पाकिस्तान जी सतह ते, हिते सिर्फ़ु सिंधी समाज नथी चवां, पाकिस्तान जी सतह ते यूनिवर्सिटियुनि जे मयार ते ॻाल्हाइणु मां सम्झां थी पोइ ॾुखियो थींदो। ॿिए नंबर ते जॾहिं वरी बि अची जेकॾहिं समाज उन ते जेकॾहिं मयार ते ॻाल्हाइजे त मां सम्झां थी त वरी बि तव्हांजे अंदरि ख़ासि तौर ते माना सिंध जे यूनिवर्सिटियुनि जे हवाले सां ॻाल्हि कंदी हलां, बावजूदि इन जे त उनजो जेको पब्लिक इमेज आहे, पब्लिक इमेज अहिड़ो ज़रूरु अचे थो छाकाणि त सियासी मुदाख़लत बेइंतहा आहे। हींअर मां तव्हांखे सिर्फ़ु KP जो बि मिसाल ॾियां त KP जा केतिरियूं यूनिवर्सिटियूं आहिनि, बल्कि पेशावर यूनिवर्सिटी जेका क़दीम तरीन यूनिवर्सिटी आहे, सेकेंड नंबर ते असांजी सिंध यूनिवर्सिटी क़दीम तरीन यूनिवर्सिटी आहे। उनखां पहिरियों जेकॾहिं पंजाब यूनिवर्सिटी ते अचो त टिनी यूनिवर्सिटियुनि जे हवाले सां जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त सिचुएशन का घणी मुख़्तलिफ़ न आहे। इन करे थी चवां त जेकॾहिं तव्हां उन्हनि जी जेका तालीम जो जेका ॾिनी पई वञे उन जे हवाले सां बि जेकॾहिं तव्हां ॾिसो त जेके इंटरनेशनल पेपर्स अचनि था, उन्हनि इंटरनेशनल पेपर्स जे अंदरि, रिसर्च जे अंदरि कहिड़ो मयारी कमु पाकिस्तान जी सतह ते थी रहियो आहे, पोइ अचो कहिड़ो मयारी कमु सिंध जी सतह ते थी रहियो आहे। त मां सम्झां थी त मजमूई तौर ते ख़राबु सूरत हाल हुजण जे बावजूदि मां सम्झां थी, छाकाणि त मां जंहिं यूनिवर्सिटी में पढ़ायां थी उन यूनिवर्सिटी जे हवाले सां सम्झां थी त जेकॾहिं यूनिवर्सिटियुनि जी ख़ुदमुख़्तियारी खे मथां कर्ब न कयो वञे, जेकॾहिं यूनिवर्सिटियुनि खे ख़ुदमुख़्तियार रखियो वञे त उन में तमामु घणो स्पार्क मौजूदु आहे, न रुगो समाजी सतह ते तब्दीली लाइ, पर बल्कि जेका डॉक्टर जाफ़र साहब ॻाल्हि कई त टेक्नोलॉजी पहुची थी वञे, जेका असां साइंसी इल्मु नथो पहुचे, साइंस नथी पहुचे, त मां सम्झां थी त जेकॾहिं उन जी ख़ुदमुख़्तियारी खे उनखे ईअं सौड़ो न कयो वञे जीअं हाणे कयो वञे थो। जेकॾहिं तफ़सील सां ॻाल्हाईंदो त मां तव्हांखे उन ते बि तफ़सील सां ॻाल्हाए सघां थी। मिसाल जे तौर ते हिकिड़ो नंढिड़ो आख़िरी जेका असां मिसाल ॾेई मां पंहिंजी ॻाल्हि पूरी कंदसि। मिसाल जे तौर ते जेका स्ट्रक्चरल
जेका रुकावट आहे, स्ट्रक्चरल रुकावट कंहिं बि ऑटोनॉमस इदारे जी, उन में मिसाल जे तौर ते हिकिड़ी वॾो जेको प्रॉब्लम जेको HEC जो आहे, हूअं तव्हांजो जेको आहे सो सॼो जेको सब्जेक्ट आहे, जेका एजुकेशन आहे, उहो तव्हांजो प्रोविंशनल सब्जेक्ट आहे। तव्हांजी फंडिंग एजेंसी वेठी आहे जेका असां इस्लामाबाद में, उहा फेडरेशन थी हलाए। तव्हां जी जेका मुक़ररियूं थियनि पियूं उहा तव्हांजी जेका असां सिंध गवर्नमेंट वेठी करे पई, उहो इख्तियार हिन वटि आहे। त ही न रुगो क्लैशिस ऑफ पॉलिसीज़ आहे, जेको सो क्लैशिस ऑफ मैकेनिज़म आहे, पर उनखां वॾी शइ जेका जंहिंते अञा समाज ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे, उहा आहे त जेका फंडिंग एजेंसी फंडिंग करे थी, उहा मिसाल HEC आहे, HEC खे वर्ल्ड बैंक करे थी। त वर्ल्ड बैंक जे अंदरि जेका रिसर्च आहे या जेका रिसर्च थिए थी या इंटेलेक्चुअल उन में अचे थी, मिसाल जे तौर ते उन में लोकल रिसर्च जी का गुंजाइश ई कोन्हे। मरी साहब साम्हूं वेठो आहे, उहा मुंहिंजी ॻाल्हि जी तस्दीक करे सघे थो त पॉलिसी छा आहे त तव्हांजे रिसर्च पेपर जी साइटेशन केतिरी आहे, रिसर्च पेपर जी साइटेशन केतिरी आहे, त साइटेशन कहिड़े पेपर जी थींदी जेकॾहिं मां कंहिं आलमी लेवल जे वञी उन ते कयां थी। असां वटि डॉक्टर यार मोहम्मद खवड़ साहब आहे, जंहिंखे जेका असां डॉक्टरेट जी डिग्री खां पोइ बि जेका असां DLED जी डिग्री मिलियल आहे, डॉक्टरेट ऑफ लिटरेचर, जंहिंजा 100 मकाला छपिया आहिनि। उनजो सिंध जे पाणी जी क्वालिटी ते जेतिरा पेपर आहिनि, सिंध जे पाणी जी क्वालिटी ते कहिड़ी ढंढ ॿुधायो, कहिड़ा जेके वाह ॿुधायो, सिंधु जो पाणी किथां पॉल्यूट थिए थो, उहो तव्हांखे टिप्स ते ॿुधाईंदो। पर मुंहिंजो आख़िरी ॻाल्हि इहा कयां थी त उनजो पर अनफॉर्चुनेटली इहा हाणे जेका पॉलिसीज़ आयूं आहिनि, जेकॾहिं तव्हां सिंधु दरिया ते कमु कयो था, उहो दुनिया में किथे साइट थींदो पेपर। जेकॾहिं तव्हां सिंधी समाज ते कमु कयो था, उहो साइट किथे थींदो पेपर। जॾहिं साइटेशन न थींदी त डॉक्टर साहब खे ख़बर आहे त तव्हांजी प्रोमोशन कीअं थींदी। जॾहिं तव्हांजी प्रोमोशन ॿधल ई तव्हांजे रिवायती मक़ामी कल्चर, मक़ामी उन सां ॿधल ई कान्हे, उहा चाहे साइंस जी लेवल ते हुजे चाहे समाज जी लेवल ते हुजे, जॾहिं हिन सां जुड़ियल ई कोन्हे, पॉलिसी जी लेवल ते जुड़ियल कोन्हे, जॾहिं हिन सां का फंडिंग ई कान्हे जुड़ियल, त यकीनी तौर ते इन में ईंदो। ॿिए नंबर ते मां तव्हांखे आख़िरी जेको फॉल आयो आहे ख़ासि तौर ते यूनिवर्सिटियुनि जे अंदरि, ऐं मां जीअं त डॉक्टर जाफ़र साहब वेठो हुयो त मूंखां पुछाई त तव्हांजी PhD थी, त मूं हुनखे चयो त न मुंहिंजी PhD कोन थी आहे। त डॉक्टर साहब चयो त जेका असां कहिड़ी माना मां हिन ते वधीक छा चवां, त जेके माना कुझु माण्हू जेके करे था वञनि ऐं कुझु जिन खे करणु खपे नथा कनि, त मूं हुनखे जेका तफ़सील ॿुधाई, इशू इहो आहे त जॾहिं खां हैक चयो त तव्हांखे खपनि PhD, प्रोमोशन तव्हांजी PhD सां ॿधल आहे, तव्हांजे यूनिवर्सिटियुनि जे अंदरि सुठा टीचर रहिया ई कोन। छाकाणि त टीचिंग जो मां 20 क्रेडिट आवर क्लास वठां थी, पर मुंहिंजे 20 क्रेडिट आवर क्लास सां मुंहिंजी जेका असां प्रोमोशन जो ज़रूरु न वञे। जेकॾहिं मां का बि क्लास न वठी मां PhD करे छॾियां त मुंहिंजी जेका असां प्रोमोशन उन सां ॿधल आहे, मुंहिंजो कैरियर भली हिते स्टॉप थी वञे। त हिकिड़ी स्ट्रक्चरल जेका असां आहे उनखे ॾिसणो पवंदो, ख़ासि तौर ते जेका असां हायर एजुकेशन में, उहो इहो आहे त HEC जूं पॉलिसीज़, उहे पॉलिसीज़ केरु थो तय करे, किथां थियूं तय थियनि। ॿिए नंबर ते सियासी मुदाख़लत, बस आख़िरी ॿिए नंबर ते सियासी मुदाख़लत आहे। टे नंबर ते जॾहिं तव्हां यूनिवर्सिटियुनि खे या तालीमी इदारनि खे ऑटोनॉमस न छॾींदो त उनजी डी जनरेशन थींदी रहंदी। ऐं ही त हिते पहुता आहियूं, अञा बि जेके असांजा पेपर ज़रूरु छपजनि था ॿाहिरिनि यूनिवर्सिटी इन में जेका असां रेप्यूटेबल जर्नल्स जे अंदरि, पर थी सघे थो त को वक़्तु अचे त इहा बि तव्हां वटि जेका असां जेको स्पार्क आहे उहो स्पार्क न रहे। अमर सिंधु 3 ॻाल्हियूं कयूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा कई अथई त पाकिस्तान ऐं ख़ासि करे सिंध जी यूनिवर्सिटियुनि में क़ाबिल ऐं लाइक़ु टीचर्स जो अंग जेको आहे घटिबो थो वञे, ऐं रिसर्च जेका आहे उहा नज़र न अचण जेतिरी बची आहे। ॿी ॻाल्हि अमर ही कई त पॉलिसियूं आज़ादु हुजनि त यूनिवर्सिटी वधीक तरक़ी कनि, ऐं टी इम्पॉर्टेंट ॻाल्हि ही कई त असां वटि उहो मैकेनिज़म ई कोन्हे जंहिंमें असां सोसाइटी खे कुझु ॾेई सघूं। मुंहिंजो ख़्यालु आहे त मां अदी महताब ॾे हींअर अचां थो, ऐं जेकॾहिं कुझु जुमिलनि में ई सॼी ॻाल्हि करे वठूं त उन सां छा थींदो त असांजी सॼी ॻाल्हि अञा अॻिते सैर हासिल बहस थी सघंदो,
अदी महताब खां मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे त ही सॼो जान ॾिसी आई आहे, यूनिवर्सिटी ऑफ सिंध बि ॾिसी आई, कामोरको जान बि ॾिसी आई ऐं टेलीविज़न बि ॾिसी आई, मीडिया बि ॾिसी आई, लिखण बि शुरू कयईं, प्रिंट मीडिया खां वठी इलेक्ट्रॉनिक मीडिया ताईं बि रही। अॼु जी सिंध जी न्याणी या सिंधी औरत खे हू समाजी तौरु कहिड़े हंधि ॾिसे थी? महिरबानी अदा। मां हिकिड़ी शइ में यकीन रखंदी आहियां, उहा इहा आहे त वक़्तु ज़मानो जीअं बि हलंदो थो रहे उन में का बि शइ हिकिड़ी जाइ ते त बीहे कोन थी। तव्हां जॾहिं सिंध जी औरत जी ॻाल्हि था कयो त सिंध जी औरत बीहणी कोन्हे। मां पंहिंजे हिकिड़े कॉलम में लिखियो हुयो त सिंध जी औरत त बीठी कोन्हे, सिंध जो मर्द बीह रहियो आहे। ऐं इहे तव्हां, मां मज़ाक नथी कयां, मां सोच जी, ज़हन जी ऐं इन जी ॻाल्हि थी कयां जेका तव्हांजे माशरे में नज़र थी अचे। सिंधी जी औरत अॻिते वधणु थी चाहे, वधंदी थी रहे पई, उनखे जिते मौक़ो मिले थो हुन कॾहिं बि विञायो कोन्हे, हू अॻिते वधी आहे ऐं तव्हां उनखे रोके नथा सघो। चाहे उहे घर में वेठल औरत हुजे, ॿनीअ में कमु करण वारी माई हुजे, हुन जे ज़िंदगीअ जो सफ़र जारी आहे। पर जेका तव्हां जेकॾहिं कंहिं पढ़ियल ॻढ़ियल औरत जी ॻाल्हि था कयो त तव्हां सिर्फ़ु इहो ॾिसो त हुनखे कीअं मौक़ो मिलियो, किथां मौक़ो मिलियो ऐं हुन उन जे कॾहिं मौक़े खे, हुन पंहिंजे तसवुर खे, ख़्वाबनि खे साभिया ॾियण जी कोशिशि कई त हूअ तव्हांखे कंहिं वॾी मंज़िल ते नज़र ईंदी। असांजे ज़माने में छोकिरियुनि जे लाइ रुॻो 2 फील्ड्स हूंदियूं हुयूं, या त तव्हां टीचर्स थियो या तव्हां डॉक्टर्स थियो, नर्स थी वञो। एतिरा प्रोफेशन्स कोन हुया, पढ़ाई मुश्किल हूंदी हुई। हिकिड़ा सिंध जो माशरो जेको हो सो रस्मनि ऐं रवाजनि जो पाबंद हुयो। मज़हब पंहिंजी जाइ ते हुयो, मज़हब जी एतिरी एक्सट्रीमिज़म कोन हुई। मां जॾहिं अॼु थी पाण खे ॾिसां ऐं पोएं ॾींहंनि में थी मोटियां त मूंखे ईअं थो लॻे त मुंहिंजा वालिदैन ॾाढा लिबरल हुया। उन महिल माशरो लिबरल हुयो, हुन वटि नयुनि शयुनि खे पंहिंजे करण जी कुवत हुई, उन्हनि ख़राबु न पिए सम्झो कंहिं बि शइ खे। मुंहिंजे पीउ जेकॾहिं नियाणियुनि खे पढ़ाइणु मोकिलियो, माण्हुनि तनक़ीद कई हूंदऊं, पर हुन किथे परे पिए ॾिठो ऐं जॾहिं हुन हिकिड़ो क़दम खयो त ॿियनि माण्हुनि उनखे उनजे पुठियां आया। हाणे अॼु छा आहे? अॼु इहा आहे त औरत अॻिते वधे पई, उनखे मौक़ो मिले पियो, हूअ झेड़ो बि करे थी पई, पंहिंजी राह बि ॻोल्हे थी पई ऐं उनजी इन राह में मजबूर थी पॉलिसी मेकर्स जेके आहिनि, मजबूर थी, भली ख़ुशीअ में न हुजनि। तव्हां असेंबलियुनि में ॾिसो, खोड़ पॉलिसीज़ ते तव्हांजा असेंबलीअ में वेठल माण्हू इतराज़ कंदा आहिनि। इवन जेके औरतूं असेंबलीअ में वेठियूं आहिनि उन्हनि खे केतिरी आज़ादी आहे, इवन उहे पार्टियूं जेके औरतुनि खे पाण सां खणनि थियूं उन्हनि खे केतिरी आज़ादी ॾिनी आहे। इहो सभु तव्हांजे कॉन्स्टिट्यूशन जो हिसो आहे जो मजबूर थी उन्हनि खे घुराइनि था ऐं रखनि था पिया। छो जे कॾहिं ईअं न हुजे त शायदि चवनि त इन्हनि माइनि जी ज़रूरत ई कान्हे। जॾहिं पॉलिसी मेकिंग में तव्हांखे औरत जी ज़रूरत न आहे त तव्हांजो माशरो सुधरणो किथे आहे? तव्हां मुंहिंजे मुतालिक़ फ़ैसिलो कंदो बग़ैर मुंहिंजे ॿुधण जे? त ॻाल्हि इहा आहे त तब्दीली आई आहे। तव्हां ॾिठो हूंदो त सिंधी असेंबलीअ में खोड़ अहिड़ा बिल पास थिया जंहिंमें औरतुनि उनखे विधो, औरतुनि ई उहे मुहरिक थियूं ऐं उहा तहरीक जेका आहे सा बिल जी सूरत में निकिरी आई। सिंधी जी औरत वधे पई, वधंदी रहंदी। हाणे तव्हां केतिरियूं बि कोशिशूं कयो, उहा मोटी कोन वेंदी। उहा उनजो सफ़र जेको आहे सो जारी आहे ऐं अॻिते वञिणो आहे। तकलीफ़ूं अथसि। हिकिड़ी शइ मां ॿुधायां तव्हांखे, तकलीफ़ूं आहिनि, उहे तकलीफ़ूं माशरो ई पैदा थो करे। कॉम्पिटिशन आहे। अॻु में जेको मर्द चवंदो हो औरत खे लेडीज़ फर्स्ट, उहो हाणे उनखे धिको थो ॾिए पियो, छो त उनखे ख़बर आहे त उहो कॉम्पिटिशन में उनखां बहितरु आहे। तव्हांजा स्टेटिस्टिक्स ॿुधाइनि था, तव्हांजूं जेके नतीजा आहिनि बोर्ड जा, यूनिवर्सिटीज़ जा, उहे ॿुधाइनि था त छोकिरियूं जॾहिं जॾहिं कॉम्पिटिशन में अचनि थियूं उहे छोकिरनि खे पुठियों पाण खे उहे अॻियां इन्हीअ करे बि त हुननि खे इहा ख़बर आहे त मूंखे मौक़ो मिलियो आहे, इहो विञाइणो न आहे। छोकिरो त जीअं तंहिं क़ाबिले क़बूल हूंदो उहो हलियो वेंदो, पर शी डज़ंट वॉन्ट टू लूज़ and she don't want to miss this opportunity. So she is moving and she is moving forward. She is not going to go back. अदी ॾाढी अहम ॻाल्हि कई आहे।
ऐं उन में असां मर्दनि खे थोरो सुधरणो पवंदो ऐं इल्ज़ाम सॼो मर्दनि ते आहे। वाक़ई जेके रुकावटूं आहिनि ऐं जेके नॉन लिबरल सोचूं आहिनि, इंता पसंदिया, परदो माना जेके असां बैरिकेड्स हणी छॾिया आहिनि, उहे सभु जो सभु असांखे हटाइणा पवंदा। औरतूं आज़ादु न हूंदियूं त मर्द बि कॾहिं आज़ादु न थी सघंदो।